गोलियूं त पहिरियां बि तुंहिंजे जिस्म ते चुमियूं ॾेई वयूं हुयूं ठार, पर हिन दफ़े लॻे थो त थकु गहरो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ एपिसोड में जीअं त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंटार शेर दिल जे हमले खां पोइ सफ़ा सुस्त थी पवंदो। उहो पहिरियां ई चवे पियो त जेको आहे मां पंहिंजे महबूब जे करे पंहिंजी मजबूरी में आयो हुअमि ऐं पंहिंजी मजबूरी में वेंदुमि। बहरहाल हाणे अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल जे हमले खां पोइ हुनखे इहो महसूसु थियो त वाक़ई शेर दिल वारा शींहं आहिनि, छो जो हुननि मुंहिंजे पोयां हमलो न कयो, मुंहिंजे पुठी ते वार न कयो। जेकॾहिं हो ईअं भाड़िया हुजंदा त मुंहिंजी गोलियूं ख़तमु थियण खां पोइ मूंखे पुठी ते बि वार करे सघे पियो, पर हुन ईअं न कयो। ऐं मंटार ईअं चई रहियो आहे, मां जंहिंजे करे आयो आहियां उहो बि मुंहिंजो न पियो थिए त पोइ मां वॾेरे बालाज ख़ान जी ग़ुलामी छो कयां। हाणे मां जेको आहे सुकून वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो ऐं इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा वॾेरो बालाज ख़ान उनखे वॾेरो बालाज ख़ान मंठार खे छॾींदो उन खे पंहिंजी इज़त सां ज़िंदगी जीअण लाइ, या उनखे बि माराए छॾींदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। ओॾा ॿिए तरफ़ ही मस्तानो मस्त अलस्त थी वियो। महबूब, रब जी काइनात में मूंखे ॿियो कुझु न घुरिजे, बसि मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। मसर कहिड़ी ख़्वाहिश आहे तुंहिंजे दिलि में? वक़्तु रुकिजी वञे, ज़िंदगीअ जे आख़िरी दम ताईं गुआर जे गाने जुड़े वञे। ओॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे मल्हार जी राबेल सां ई शादी थींदी ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज ख़ान ॾाढी कोशिशि कंदो त मां हिननि खे तबाह कयां। ऐं तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज ख़ान पंहिंजे जेको आहे सो ज़मीन वारी जॻह ते जेको आहे सो सिस्टम कंदो ऐं उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कंदो। दोस्तों, पर इहो ख्वाबु वॾेरे बालाज ख़ान जो कॾहिं बि पूरो कोन थींदो, छो जो शेर दिल मल्हार मंठार वारा सभु गॾिजी विया आहिनि ऐं वॾेरे बालाज ख़ान जो इहो ख्वाबु कॾहिं बि पूरो कोन थींदो। तव्हांजो छा राय आहे इन बाबति पंहिंजो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ओॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वारे मंठार खे छा थी वियो आहे जो आरायल ज्वारी वांगुरु सफ़ा ईअं उजाड़ बस्ती लॻो पियो आहे। मेहंदी हणजां, सेरा ॻाइजां। ओॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे जल्द अज जल्द शेर दिल बि शादी करण वारो आहे ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त उहो पंहिंजी जेको आहे सौट सां वेठो हूंदो आहे, सौट सां ॻाल्हियूं कंदो, सौट खे चवंदो त मां हाणे तोसां शादी करण खां पोइ ॿी शादी कंदुमि त तूं ई जेको आहे मुंहिंजे हथ ते मेहंदी हणजांइ। त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हुनजी सौट तमामु हुनजे मथां गुस्से में अची वेंदी। दोस्तों, असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।